जय झूलेलाल। सचो सतराम सुहिणो कंवरराम। चवंदा आहिनि सुठा माण्हू दिलि में हमेशह वसियल हूंदा आहिनि, पर शरीर अगरि छॾे बि वञनि त उहे शहीद ऐं अमर थी वेंदा आहिनि। अॼु जो जेको असांजो ही एपिसोड आहे, जेको पेश करे रहियो आहे सुहिणा सिंधी पुणे ऐं फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी सिंधी अनमोल रतन। इहो एपिसोड अॼु हिकु श्रद्धांजलि जे रूप में समर्पित आहे असांजा परम पूज्य दादा मेघराज रोहिड़ा जग्यासी साहब जी। उन्हनि खे श्रद्धांजलि जे रूप में अॼु जो इहो एपिसोड असां समर्पित कंदे सभिनी खां पहिरियों उन्हनि जे लाइ श्रद्धांजलि ॾियण लाइ मां पंहिंजी सिंधी अनमोल रतन जी टीम खे आमंत्रित कंदमि। असांजा ऑनरेबल लेजेंड दादा मुरली अदनानी जी, फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधी जा प्रेसिडेंट डॉक्टर गुरमुख जगवानी जी, एक्स MLC स्टेट मिनिस्टर जलगांव, डॉक्टर पीतांबर पीटर दलवानी जी, सुहिणा सिंधी पुणे जा प्रेसिडेंट, श्री राजू खेतवानी जी, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया मुंबई जा प्रेसिडेंट, ऐं मोहन कुंदनदास सोनी जी, साउथ अमेरिको चिलिया मोजोड़ी। हे सभु सिंधी अनमोल रतन जे एपिसोड जेको अॼु श्रद्धांजलि जो आहे उहे असां दादा जन खे समर्पित था कयूं। सभिनी खां पहिरियों असांजा ऑनरेबल दादा श्री मुरली अदनानी जी श्रद्धांजलि समर्पित कंदा अनमोल रतन टीम जे पारां। महिरबानी भारती जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सचो सतराम सुहिणो कमतराम। मुंहिंजे सॼे टीम खे वेलकम आहे। अॼु जेको ख़ासि असां एपिसोड खणी आया आहियूं त असांजो दादा मेघराज बल साईं जेके अहिड़ा सुठा कम करे वियो, चङनि खे पंहिंजो मार्गदर्शन ॾिनई, उहे अॼु असांजे विच में न रहिया आहिनि। भले असांजे दिलनि में त ज़रूरु आहिनि पर शरीर रूप में न आहिनि। त अॼु असीं उन्हनि खे बिल्कुलु पंहिंजे दिलि जे गहराइनि सां सभु ॼणा गॾिजी उनखे श्रद्धांजलि भेंट करे रहिया आहियूं। चल उहे साईं जे चरणनि में वास कनि, भॻवानु हुननि खे पाण वटि सुठो रखे ऐं सॼे कुटुंब परिवार खे पंहिंजो सहण जी शक्ति ॾे। ऐं जेको हू पंहिंजा कम अधूरा छॾे विया आहिनि उन्हनि जा जेके फैमिली मेंबर्स आहिनि उहे उन्हनि खे अॻियां खणी ईंदा, पंहिंजे समाज खे अॻियां मार्गदर्शन ॾींदा। असां हिकु मिंट उन्हनि खे श्रद्धांजलि भेंट कंदासीं ऐं पोइ असां पंहिंजो कार्रवाई शुरू कंदासीं। हिकु मिंट लाइ श्रद्धांजलि कंदासीं। दादा हिकु मिंट श्रद्धांजलि अर्पित करण खां पहिरियों असां दादा जन लाइ ॿुधाईंदासीं परम पूज्य दादा मेघराज साहब रोहिड़ा जग्यासी पंहिंजे शरीर चोले खे छॾे परमात्मा जी शरण में लीन थी विया 9 अप्रैल जो। ही संसार प्रकृति जे नियम जे अनुसार आहे ऐं परिवर्तन हिकु हुनजो नियम आहे ऐं शरीर त हिकु रुगो साधन आहे। परम पूज्य माता रुक्मणी देवी जो जीवन साथी, उन्हनि जा जीवन सच्चा जीवन साथी दादा मेघराज मल हिन नश्वर संसार खे त्यागे करे वैकुंठ धाम जी यात्रा ते निकिता, पर उन्हनि जा कम हिकु गुलनि वांगुरु हिकु रोशनी बणिजी करे हथनि में जीअं असां गुल खणंदा आहियूं त गुलनि जी रोशनी हमेशह कायम रहंदी आहे, सभिनी जे दिलि में उहे कायम रहंदा। इहो एपिसोड श्रद्धांजलि जो अर्पित करण खां अॻु में मां चाहींदसि उन्हनि जे ई सुपुत्र असां दास दीपक रोहिड़ा जी खे बि शामिल कयूं त उहो बि पिताश्री जी श्रद्धांजलि में शामिल थींदा ऐं असांजा ऑनरेबल डॉक्टर गुरमुख जगवानी जी उन्हनि जी श्रद्धांजलि जे बारे में ॻाल्हाईंदा। भारती जी, हिकु ही जेको असांजो स्पेशल एपिसोड आहे जेको असांजा ऑनरेबल असांजा गुरु दादा मेघराज साहब जे लाइ कयो वियो आहे श्रद्धांजलि रूप में, त मूंखे हिकदमि शाह साहब जी हिकिड़ी वाई यादि अची वई जंहिंमें हुन चयो आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, अदियूं अब्दुल लतीफ़ चए तुंहिंजी मिटीअ लधोती मान, करोड़े कन सलाम अची आसण उन्हनि जे। उनजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेके जेके संत महात्मा पंहिंजे प्रभुअ जी कुर्ब में सिक में इबादत में सॼी सॼी राति जंहिं जाइ ते वेही करे इबादत कंदा आहिनि त उहे जंहिं महिल प्रभु ॾे प्यारा थी वेंदा आहिनि
त माण्हू उन्हनि खे त यादि कंदा ई कंदा आहिनि, पर उन्हनि जी जाइ ते जिते हू वेही करे भक्ति कंदा आहिनि, जिते वेही करे हू पूजा कंदा आहिनि, जिते वेही करे हू पंहिंजे प्रभुअ खे यादि कंदा आहिनि, उन जाइ खे बि मथो टेके पंहिंजो मंदिर करे सघजंदा आहिनि। त अॼु असांजे विच में अहिड़ी हिकिड़ी महान हस्ती, चवंदा आहिनि न त भई मौत हिन फानी जहान में हर इंसान मुसाफ़िर जीअं आहे, हर को पंहिंजे वारे जे इंतज़ार में कतार में बीठो हूंदो आहे, ख़बर न आहे कंहिं वक़्तु कंहिंजो नंबर अची वञी सघे थो, पोइ हमेशह जे लाइ इंसान माज़ीअ जो हिसो बणिजी वेंदो आहे। पर के मौत अहिड़ा हूंदा आहिनि, के असांजूं शख़्सियतूं अहिड़ियूं असां मां निकिरी वेंदियूं आहिनि जेका असां चवंदा आहियूं त अनमुराइता मौत आहे, उहा अणमुदाइता प्रभु परमेश्वर, शायदि प्रभु परमेश्वर जो उन्हनि शख़्स सां वधीक प्यार हूंदो आहे जो पाण वटि जल्दी घुराए वठंदा आहिनि। त अहिड़े हिकिड़ी महान शख़्सियत खे अॼु असां हिते सभु सिंधी अनमोल तरफ़ां श्रद्धांजलि लाइ हाज़िर थियाऊं। मां हाणे चाहींदुमि त असांजा पहिरियों दीपक सर उनजे मथां रोशनी विझनि, त पोइ असां आख़िर में गॾिजी करे श्रद्धांजलि ॾींदासीं। जी, मां हाणे चाहींदसि असांजा दास दीपक रोहिड़ा जी जॻियासी राष्ट्रीय अध्यक्ष माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था ऐं चीफ एडिटर आहिनि जीवन तरंग जा, उन्हीं जो हिते असां इन्हीं जे ई प्रोग्राम में स्वागत करे रहिया आहियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां पहिरीं मां हृदयपूर्वक आभार प्रकट कंदुसि असांजे सुहिणा सिंधी जे हिननि बानीकारनि खे, असांजा आदरणीय बुजुर्ग दादा मुरली अदरानी साहब, डॉक्टर पीतांबर दलवाणी जी, असांजा वॾा भाउ गुरमुख जगवाणी साहिब, असांजा अमेरिका में वेठल मोहन सर, सभिनीनि खे, असांजी भारती दीदी, सभिनीनि खे हृदयपूर्वक माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था ऐं जीवन तरंग परिवार पारां तव्हां सभिनीनि जो हृदयपूर्वक आभार था प्रकट कयूं, जो जीअं सॼे देश में अलॻि अलॻि जॻहियुनि ते किथे भंडारा रखिया विया, किथे श्रद्धांजलि सभा रखी वई, तीअं तव्हां सुहिणा सिंधीअ जे पारां बि असांजे पूजनीय पिता दादा मेघराजमल साहिब जन जे लाइ ही श्रद्धांजलि जी सभा रखी आहे, उन जे लाइ मां हृदयपूर्वक तव्हां सभिनी जो आभार थो कयां पियो। साईं 8 तारीख़ सचपच अहिड़ो असांजे मथां ओचितो ॾींहुं आयो, ॾींहुं त शुभ हुयो एकादशीअ जो, पर हिकिड़ो कीअं भॻवान पंहिंजे मथां न खणी करे हिकिड़ो नियम ठाहींदो आहे, भई थोरी सी हुननि खे तकलीफ़ थी, ऑक्सीजन लेवल या छा, घर में वेठे वेठे ॿार सभु गॾु वेठा आहियूं, हिकिड़ो डॉक्टर घुरायोसीं, चयूं सभु ठीकु आहे, कोई बि अहिड़ी तकलीफ़ वारी ॻाल्हि कान्हे। वरी कलाक खां पोइ ॿियो डॉक्टर, मुंहिंजे ब्रदर बि फोन कई कंहिं सुठे सीनियर खे, उन्हनि अची ॿुधायो थोरी सी तकलीफ़ आहे, बसि पाण में ॻाल्हायूं पिया, ऐं दादा जन ने पंहिंजे हूंद में सुहिणे नमूने सां नाश्तो कयो अथऊं, मंझंदि जी रसोई कयो अथऊं, शाम जो 5 बजे 5:35 हुननि पंहिंजो शरीर त्याॻियो, प्रभुअ में लीन थिया, शिव जा भक्त हुया। 9 तारीख़ सुबुह हुननि जे दर्शन जे लाइ संगत जे लाइ रखियो हुते, कोरोना काल जी अहिड़ी विकट स्थिति, पर मालिक सभु सणाई कई, तव्हां वॾड़नि जी आशीर्वाद, उन माता साहिब जी, बाबा भोलेनाथ झूलेलाल साईं जी असीम कृपा आहे, सुहिणे नमूने सां हुननि जी अंतिम यात्रा निकिती। चौथो असीं जेको कंदा आहियूं उहो 12 तारीख़ सुहिणे नमूने सां संपन्न थियो। रामनवमीअ जे शुभ ॾींहं ते सभिनी जॻह ते, किथे बड़ौदा में, कोटा में, राजस्थान में, सूरत, अहमदाबाद में दादा जन जे निमित्त भंडारा रखिया हुआ, उन्हनि जे नाले सां अलॻि अलॻि श्रद्धांजलि ऐं सभाऊं रखियूं आहियूं। त इहो असांजे दादा पूज्य पिता दादा साहिब जन पंहिंजे जीवन जी यात्रा 85 वर्ष पूरा करे हिन फानी दुनिया मां शिवलोक धाम लाइ वासो कयूं। पंहिंजे जीवन में हिकिड़ो पुटु हुअण जे नाते असांखे जेके संस्कार, असांखे जेके इहे रहिया, गॾोगॾु जीवन तरंग पत्रिका जा दादा साईं प्रकाशक मुद्रक थी करे 13 वर्ष उन्हनि कार्य कया। उन्हनि जो मक़सदु ई इहो हुयो त असांजे सिंधी समाज जूं सुहिणियूं शख़्सियतूं, संत महात्माऊं, डॉक्टर गुरमुख जगवाणी साहब, असांजा पीतांबर दलवाणी साहब, जेके इहे सिंधियत जा कार्य कनि था पिया, उन्हनि जी असांजी सिंधीअ मां हिंदी में ट्रांसलेट करे उन्हनि खे जॻह जॻह ताईं पहुचायूं। इन जे करे सॼे हिंदुस्तान में 5,500 पत्रिकाऊं असांजूं ताईं पहुचंदियूं आहिनि ऐं सुहिणे नमूने सां डेली उनखे अपडेट करण प्रकाशक जे तौर पर दादा जन मुद्रक जे तौर पर 13 साल उहा बि सेवा ॾिनी।
असांजी माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जा संस्थापक के रूप में अॼु जंहिंजूं 24 शाखाऊं 14 अलॻि अलॻि शहरनि में समितियूं हली रहियूं आहिनि, उन खां पोइ 24 शाखाऊं जंहिंमें मैरिज ब्यूरो, महिला गृह जो सभी सेवाऊं हली रहियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो जीवन तरंग बि आहे। इहो सभु असांजे पूजनीय माता साहिब ऐं उन्हनि जा बैकबोन असांजा पिता दादा मेंगराजमल रोहिड़ा साहिब, उन्हनि हीअ शुरूआत कई, जंहिंमां अॼु हज़ारे लखे माण्हू उन्हनि ताईं पहुता आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि जो सिंधी समाज जूं सुहिणियूं शख़्सियतूं, इहो साईं हिकिड़ो कार्यक्रम भई हिकिड़ो रखियो में गुण गौरव पुरस्कार, छो जो प्रेरणा मिले। असां जेकॾहिं उन्हनि खे सम्मानित कंदासीं, असांजा डॉक्टर गुरमुख जगवाणी साहिब बि उन्हनि जो बि लिस्ट में दादा साईं जन नालो ॾिनो हुयो, छो जो उन्हनि असांजे महाराष्ट्र प्रदेश में जेको सुहिणो सिंधियत जे लाइ कार्य कया हुया, सभिनीनि खे सम्मानित करण जा, त उन्हनि खे सम्मान करण जे लाइ असांजे पूज्य पिता साहिबनि बि माता रुक्मणी देवी गुण गौरव पुरस्कार जे सां उन्हनि खे सिंधी सपूत करे सम्मानित करण जो हिकिड़ो सुहिणो लक़ब ॾिनो हुयो। ऐं अहिड़ियूं घणियूं ई शख़्सियतूं जंहिंमें केतिरा सांसद आहिनि, फिल्मी हस्तियूं आहिनि, मोस्टली असांजा सिंधी समाज जा 90% खां मथे माण्हू, पर एकर बेकर ॿिया बि जीअं आर पाटिल साहिब आहिनि या ॿिया जेके हिकिड़ा लॻंदा हुया में सुहिणियूं शख़्सियतूं, त उन्हनि खे बि खणंदा हुया ऐं उन्हनि खे बि सम्मानित कंदा हुया। ऐं मां हींअर भारती दीदी चाहींदुमि असीं अॻियां पोइ ॻाल्हायूं, 2 मिंट श्रद्धांजलि जो असां मूंसां गॾु माता रुक्मणी देवी सीनियर सिटीजन क्लब जी असांजी भेण मीरा सेवलानी जिन वेठा आहिनि, मां हुननि जो इंट्रोड्यूस ॾींदोमांव। ही 2 अखर सुहिणा लिखी करे आया आहिनि, चाहिनि था पहिरियों हिननि सां असीं शुरूआत कयूं। ज़रूर जी, कीअं आज्ञा? जी बिल्कुलु। असांजी दीदी मीरा सेवलानी जी जो हिते स्वागत आहे, अध्यक्ष आहिनि माता रुक्मणी देवी सीनियर सिटीजन क्लब जा, ऐं असांजे लाइ दादा जन लाइ एॾी सुठी श्रद्धांजलि लिखी आया आहिनि। दीदी तव्हांजो बि हिते स्वागत आहे। ऐं असांजा भाउ जय कुमार नाथानी जी बि हिते जुड़ी चुका आहिनि, जनरल सेक्रेटरी माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था, उन्हीं जो बि हिते श्रद्धांजलि में स्वागत आहे। ऐं हाणे असां दीदी खे रिक्वेस्ट कंदासीं, दीदी तव्हां ज़रूर श्रद्धांजलि अर्पित कयो। हरिओम, जय झूलेलाल। कोई दगा देता है, कोई सजा देता है, एक पिता का दिल है जो सदा दुआएं देता है, एक पिता का दिल है जो सदा दुआएं देता है। असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युर्मां मृतम गमय ओम। पहिरीं सब जो भलो तंहिं सदके असांजो भलो, ये अखर असां माता रुक्मणी देवी जा आहिनि। माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जा फाउंडर माननीय आदरणीय सर्वश्री पूजनीय दादा साहेब मेंगराजमल रोहिड़ा संस्थापक राह रबानी वठी विया, असांजा लाहौती लॾे विया। प्रियतम असांजो हलियो वियो, ही लोक त छॾणो हर कंहिंखे आहे, पर किंजो ही लोक छॾण दुखदाई साबित थींदो आहे। शख्स ऐं शख्सियत गोया गुलाबनि जो गुलदस्तो हो, खुशबू महसूस कंदी हुई। जिन ऊंदाहियुनि में रात कई से ॾिया रात उजामी विया, जिन ऊंदाहियुनि में रात कई से ॾिया रात उजामी विया, जिन जोत जलाई जलवन सां से तारा नेठ उॾामी विया। हक़ीक़त ॼाणंदे बि किन आला इंसान शख्सियत जो देहांत दिल में दहको ऐं हिकु खाल करे छॾींदो आहे। निराले पर पंहिंजा कीमती निशान छॾे विया। कॉम्बिनेशन पर नेटिनेशन जो इलाही इल्मु हो। मेन दादा क़ाबिल माण्हू, रोशन दिमाग़, महिनती, सदा मुस्कुराईंदड़, हिकु कॉम्प्लेक्स चरित्र जा इंसान हुआ। जेसी जान में बाक़ी दम रहंदो, जेसी जान में बाक़ी दम रहंदो, दिल में विछोड़े जो गम रहंदो, दिल में विछोड़े जो गम रहंदो, जेसी जान में बाक़ी दम रहंदो। असीं लासानी इंसान मिलिया आहे,
जंहिंजो हाल भरजण नामुमकिन आहे। सिंधीअ जातीअ जो शान बुलंद कयो आहे। दादा जन हिकु बहुपड़ी शख्सियत जो धनी वॾो विद्वान मुर्शिद हुआ। बात उन्हीं की होती है जिनमें कुछ बात होती है। दया जा दातार, भक्तिअ जा भंडार, ज्ञाननि जा गुलज़ार, मिस्कीननि मोहताजनि जा मददगार, दुखियुनि जा दिलदार, मनुष्य जी महानता महिमा सद्गुण जे कार्य करे थिए थी। हू हिकु शख्स न पर हिकु संस्था हुआ। त्यागी, तपस्वी, सादगीअ जो सुख, मोहबत जी मूरत, सादी रहणी, उच्च विचार, सादे लिबास में हू लिकन लाल हुआ। वैष्णव जन तो तेने कहिए पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान नाणे रे। वैष्णव जन तो तेने कहिए जुग जुग जिए पर उपकारी, जुग जुग जिए पर उपकारी। मर्द मुझे तोड़े नारी मैं वारी जावा, मर्द मुझे तोड़े नारी मैं वारी जावा, वारी 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 वारी। जुग जुग जिए पर उपकारी। तुझ में राम सब में राम समाया। सबसे कर ले प्यार, जगत में कोई नहीं है पराया रे, कोई नहीं पराया। उन्हनि जा सुपुत्र श्री दीपक भाई साहब रोयला, श्रवण कुमार सेवादारी हर मुश्किल हाल में पंहिंजनि खां बि पंहिंजा थी करे 24 संस्था जा कार्य कनि था। इहा प्रेरणा पूज्य पिता साहिबन का वर्ती है। दीपक भाई साहब का कहना है, आपके सुसंस्कारों से और परवरिश ने हमारा जीवन प्रेरणादायक बनाया। इस पितृ ऋण को हम कभी भुला नहीं पाएंगे। परोपकार परमार्थ जे पथ ते हलंदे आध्यात्मिक मंजिल ते पहुंची सदगृहस्थी हुआ, जिन लाखिणे लाल दीपक के जन्म ॾिनो। जेके अॼु केतिराई ख़ल्क़ ख़िदमत जा कार्य कंदे हज़ारनि लोकनि खे प्रभु जी राह में छिके रहिया आहिनि। अहिड़ा मात्र पितृ भक्त आहिनि। दादा रुक्मिणी ऐं दादा देंगराजमल ऐं माता रुक्मिणी देवी ॼण हिकु शिव पार्वती जी जोड़ी हुई। किसी देश की सरकार को चलाना आसान है, पर अपनी संतान को श्रेष्ठ संस्कार और शिक्षा देकर बेहतर इंसान बनाना कठिन है। दादा साहब ने यह काम बहुमुखी निभाया। हमारे भाई जया नाथाणी साहब उनके साथ हर कार्य में बड़ी मेहनत करके हर पल निभाते हैं। अजीम शायर, असांजा सिंधी अजीम शायर नारायण श्याम फरमायो आहे, जीवन ऐं मौत ॿई अधूरा पल अणपूरा आहिनि। जनम पुठियां पुनर्जन्म आहे। परमात्मा दर प्रार्थना आहे खेनि पंहिंजे चरण कमल में निवास ॾे। दादा जो पैगाम आहे, जे सुखी थियण चाहियो था त ॿिए खे सुखी कयो। हलंदे हलंदे एतिरो चवंदसि, केरु चवे थो दादा न आहे, केरु चवे थो दादा न आहे जग में, हू अॼु बि आहे सभ जे दिल में, हू अॼु बि आहे सभ जे दिल में। कोई भूल चूक हो तो क्षमा करना। ओम सर्वे भवन्तु सुखनी, सर्वे भवन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। ओम शांति ओम शांति। हाणे मां चाहींदमि असांजा ऑनरेबल पीताम्बर पीटर दलवानी जी दादा जन खे 2 मिंट चई करे श्रद्धांजलि ॾियनि। थैंक यू भारती जी। मां चवंदुसि सभिनी महिमाननि खे घुराए वठो त हिकु दफ़ो गॾु असां सभु महिमाननि सां गॾु श्रद्धांजलि अर्पण कयूं। पीटर सर सब जुड़ी चुका है। असां बस हाणे दादा बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जेके अहमदाबाद में जुड़ंदा, महंत संत बाबा आयाराम दरबार में, उहे जल्दी जुड़ंदा। बाक़ी सब मेहमान स्क्रीन ते ही आहिनि।
थैंक यू दीपक रोहरा साहब, असांजी श्रद्धांजलि अनमोल रतन जे तरफ़ां ऐं सॼे सिंधी समाज जे तरफ़ां थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मोहन कुंदनदास सोनी जी, तव्हां बि 2 शब्द श्रद्धांजलि जा अर्पित कयो। सचो सतराम। असांजा दादा मेघराजमल भॻवान जा वॾा भगत हुआ, जेके हमेशह असांजी दिलनि में आहिनि ऐं हमेशह रहंदा। मां भॻवान खे हिकिड़ी प्रार्थना कंदुसि त उन्हनि खे हमेशह पंहिंजे चरण कमलनि में जॻह ॾियनि ऐं उन्हनि ते हमेशह आशीर्वाद कनि। सचो सतराम। सचो सतराम। जय झूलेलाल। हाणे मां चाहींदसि असांजा दीपक रोहिरा जी असांखे वरी कुझु दादा जन जे लाइ कुझु ॿुधाइण चाहिनि, या त असांजा भाउ जय कुमार नाथानी 2 शब्द चई करण। जीअं तव्हां सभ खां पहिरीं मां धन्यवाद कंदुसि असांजी भेण जेका इहे असांजे विच में वेठा आहिनि, जिन अहिड़ा सुहिणा शब्द लिखी करे आया आहिनि। ऐं ईअं ई पोयनि 5 सालनि खां माता रुक्मणी देवी सीनियर सिटीजन क्लब में बुज़ुर्गनि खे उन्हनि खे संभालण जे लाइ ही असांजा जय कुमार नाथानी, असांजा पूज्य पिता साहब ऐं असांजी इहे भेण सुहिणा भॼन गीत, गुरुनि जा गीत, सचन सतगुरुनि जा गीत अलॻि अलॻि हर महीने कंहिं न कंहिं संत खे घुराइणो। ऐं एतिरी असां वटि जॻह न हूंदी आहे। असां वटि सीनियर सिटीजन 60, 70, 80, 90 साल जा बुज़ुर्ग माताऊं बेचारा बुज़ुर्ग, उन्हनि खे वरी कैंपिन ते वठी हलण अलॻि अलॻि जॻहियुनि ते। ही सुहिणा कार्य इहे असांजी भेण मीरा सेवलानी जिन, जेके पाण ॾाढे सुठे परिवार मां आहिनि। असांजे उल्हासनगर जा जेके इज़तदार मान्यवर अरबोपति परिवार आहिनि, उन्हनि जे घर जी हिकिड़ी इहा थी करे ऐं हर हफ़्ते सूमर जे ॾींहुं महादेव जे ॾींहुं अची करे उन्हनि बुज़ुर्गनि जी सेवा जे लाइ ही सभु कार्य सेवा शुरू कया। उन माता साहब उन्हनि जा बैकबोन रहिया असांजा पूज्य पिता दादा मेघराज मल रोहिड़ा साहब, जंहिंजे करे अहिड़ा हज़ारे मूंखे माताऊं भाउर भेनर जय कुमार नाथाणी जहिड़ो, मीरा सेवलानी, असांजा श्याम जेके असांजा पंजवाणी साहब, या ईअं चऊं भई असांजा दरवाणी साहब बि जेकॾहिं मूंखे मिलिया त उहे हिन जीवन तरंग जे इन्हनि जे सदके अहिड़ा गुरमुख जगवाणी साहब जहिड़ा असांजे मथां आशीर्वाद जो स्वरूप करे पाण ई असांजे मथां घोड़जी वञनि। मां वरी चवंदुमि सचे सतराम साईं सीड़जी करे दरबार साहब में अची करे असां वटि अची करे आशीर्वाद करे ऐं मथां साईं सिंध जी आयल खणी आयल टोपी ऐं शाल हिन नाचीज़ मथां पाए करे विया आहिनि, जेको सॼो वॾियूं वॾियूं हस्तियूं वेठियूं हुयूं, दिग्गज शख्सियतूं वेठियूं हुयूं, पर हिन नाचीज़ मथां अहिड़ी महिर कयूं जो सतगुरुनि पाण सिंध मां जंहिं महिल आया असां वटि जेको कार्यक्रम हुयो, मुंहिंजे मथां अहिड़ी सुहिणी सिंधी जी शाल ऐं मथां उहा अजरक वारी टोपी पाए मूंखे माना विराजमान करे हुनजे मथां आशीर्वाद ॾिनो। मुंहिंजी अखियुनि मां नीण पिया वहनि। ॿियो अञा छा खपे? इहो सभु असांखे प्रेरणा मिली आहे सिर्फ़ु पंहिंजे माता पिता जे हिननि कयलनि सेवा जे कारण में। कोई वक़्तु हुयो जय कुमार नाथाणी मुंहिंजी मुलाक़ात जॾहिं थी त ही मुंहिंजे मथां खिलंदो हुयो, चवंदो यार छा था कयो, माण्हुनि जा पुराणा कपिड़ा इहे खणी करे वठो था तव्हां पाण फैक्ट्रियुनि जा मालिक, इहे तोखे सूंहे थी ॻाल्हि। पर अम्मा खे मां अची ॻाल्हि कई, अम्मा जय भाई असां सां ईअं मुंहिंजे मथां खिले पियो। मूंखे ज्योति कालाणी जिन हाणे अञा शरीर त्याग कयो कपिड़ा ॾींदी हुई पुराणा, उहा अम्मा ठाहे ठुके विराइण जे लाइ स्लिम एरियाउनि में होॾे हली करे इहो खणी हले, चवंदी पुट चिंता न कर, ही जेके कम आहिनि न उहो वक़्तु ईंदो जो जय कुमार नाथाणी बि तोखां पाण बाह ॿेली थी करे बीहंदो, तूं हुनजे ॻाल्हाइण ते न वञे। उहा ॻाल्हि साक्षात ॾिसूं था पिया त उहो ई जय कुमार नाथाणी अॼु मूंसां असांजी संस्था जो जेको हनुमान स्वरूप आहे, उहो हनुमान थी करे असां सां गॾु पाण कार्य थो करे पियो। मां चाहींदुमि हाणे जय कुमार नाथाणीअ खे 2 मिंट घुरायो। साईं जन जे अहमदाबाद वारा थोरो नेटवर्क के प्रॉब्लम जे करे न पिया मिली सघनि अञा ताईं। जी जय कुमार नाथाणी। भारती दीदी जी जी बिल्कुलु ॾाढो जी। असां दीदी जो दिलि सां दीदी मीरा जी जो दिलि सां असां धन्यवाद था कयूं। एॾा सुहिणा शब्द असांजे तव्हां दादा जन लाइ लिखी करे एॾी सुठी श्रद्धांजलि अर्पित कई। दीदी तव्हांजो दिलि सां धन्यवाद आहे। हाणे असां चवंदासीं श्रद्धांजलि जा अर्पित करण जे लाइ असांजा ऑनरेबल जय कुमार नाथानी जी, तव्हां अर्पित कयो श्रद्धांजलि। दीदी मां न्याज़मंद हिकु सेवक, तव्हांजो नंढड़ो भाउ, सेवादारी।
ए जेके सुहिणा अखर असांखे दीपक भाई वापरियईं से असांखे सुवण ॾियनि था, छो त असां सेवादारी वाह। सदा भाव सेवा कंदो रहे ॿियनि जे लाइ। दादा चवंदो आहे असांजी अम्मा जो भलो चवणी आहे, पहिरीं ॿिए जो भलो चए सदिके असांजो भलो। इहो असांजी माता रुक्मणी देवी सदा हयात असांजे दिलि में आहिनि। तीअं ई दादा जो चवणु आहे, पुट अन्न धन जो भंडारो सभिनी जो भरियो पियो हुजे, कंहिंखे बि तकलीफ़ न थिए। जीअं असां सां गॾु जुड़ियल उमास जे ॾींहुं ग़रीब माताउनि भेनरुनि खे 130 खां 40 मायूं घर आहिनि, जिन खे दादा चवंदो पुट जेके नथा अचनि, जंहिंखे चवंदा आहिनि उहो सिंधीअ में अछो कपिड़ो घर पहुचाए, उनखे जेको नथो घुरी सघे उनखे घर घर में पहुचाइजो। बाक़ी जेके अचनि था उन्हनि खे महिरबानी करे असांजे मंदर मां वापसि कोई बि वञे। जे नओं माण्हू अचे थो, राशन कार्ड न ठहियल अथसि, त बि हुनखे विहारे, जेको एक्स्ट्रा माल आहे उन मां कुझु न कुझु ॾियो, जीअं उहो मोटी न वञे। दादा आयल जो ईमान कयो। ऐं दीपक भाई जेके ॻाल्हियूं चयूं से बिल्कुलु आहिनि। अम्मा खे मूंखे दीपक भाई खे हिकिड़ी मां वरजायोमान, 2 ॼणा गाॾीअ ते अचूं पिया त ज्योति भाभी जो फोन आयो, दीपक भाई कुझु खणी वञे। वियासीं हुते बंगले ते, भाभी जी ने घुरायो, चांहि पीआरे करे मथां कुझु कपिड़ा ॾिनऊं घर जा, से खणी जी अम्मा खे ॾिनऊं। मां चयोमांसि दीपक भाई हेॾो साम्हूं रहण लाइ बंगलो, हेॾो मंदरु, सुठी ट्रस्ट असांजी हले थी। चई पुट अॼु तूं जेको दीपक खे वरजायो आहे, सुभाणे इहे कार्य तोखे करणा पवंदे। अॼु मूंखे लख शुक्राना माता जो आशीर्वाद आहे, दादाजी जी कृपा आहे। उहे अन्न जा कमड़ा, इहे कपिड़नि जा, किथे गांवनि में, किथे जेके रस्ता मां ॿुधाए वई आहे, उन्हनि जे गैरहाज़िरी में असां कयूं था जाम सुठे नमूने में। ऐं दीपक भाउ असांजो या भाउ नंढो असांजो नरेश राम रोहड़ा प्लस ॿिया जेके असांजा सेवादारी गॾु आहिनि, छा चई कंहिंखे पंहिंजे वात मां असां चऊं, जेको कयूं था जीअण सजाए उन्हनि जो, जेको जीए ॿियनि जे लाइ, मरण सफल उन्हनि जो, जेको जीए पंहिंजे लाइ। वधीक छा मां दादा खे श्रद्धांजलि ॾियां, इहा श्रद्धांजलि अर्पण करे असांजा दादा सदा हयात असांजे दिलि में आहिनि। उन्हनि खां वधीक असांजी माता रानी, माता रुक्मणी देवी जो बि आशीर्वाद असांजे मथां आहे। असांजी मुंहिंजी मम्मी खां वधीक उन्हनि जो आशीर्वाद मुंहिंजे मथां आहे, छो त उन्हनि जा कुझु जेके सुठा कर चयल आहिनि दिलि में, से वेठल आहिनि। ऐं उहा ई मां सची आहे जेका ॿार खे कुझु करण लाइ हिमथाइजी वञे, जेको ॿियनि लाइ जीअनि था। बाक़ी पंहिंजो जीअण था, दुनिया हर को कुतो बि पाण फुल्को खाईंदो आहे, पर उन खां वधीक जेको ॿियनि जे लाइ थो करे उहो ई सजाओ आहे। जय झूलेलाल, सचो सतराम। असांजा दादा सदा आया। 2 मिंट मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि। असांजे उल्हासनगर जी हर्द लज़ीज़ एक्स आमदार ऐं महापौर, असांजी सिंधियुनि जी शेर दिल ज्योति भाभीअ जे लाइ बि तव्हां 2 कर हिकिड़ा श्रद्धांजलि जे रूप में अर्पित कंदा त वधीक सुठो थींदो, छो त असांजी सिंधी शेरणी आहे उहा। बिल्कुलु बिल्कुलु भईया। जय झूलेलाल, सचो सतराम, जय सोना झूलेलाल। कंबड़ा। जय भोले दादा। जी भारती दीदी। जी मां हाणे भारती चाहींदसि दीदी। कि असां जी 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 हुकुम दीदी हुकुम जी। न अर्ज़ मां चयमि जीअं जय बाबू चयूं भई जीअं ॿियनि जे लाइ, इहो ई मां 4 ॾींहं अॻु में ई कुझु हिकिड़ो सुहिणा सिंधियुनि जे लाइ लिखिया त हा ही जेका टीम आहे तव्हांजी, जी रोज़ जी कार्यक्रम करे सभु अलॻि अलॻि, जीअं अॼु श्रद्धांजलि जो कार्यक्रम आहे, अॻिले बार मां जी आयो सिंधियत जे लाइ पेंडिंग में, सिंधियत जे लाइ असां कीअं कयूं। भाउ गुरमुख जगवाणी ॾाढी सुहिणियूं सलाहूं बि ॾिनियूं ऐं सुठे नमूने सां सम्झायूं। दादा पीताम्बर दलवाणी जिन, दादा मुरली अदनानी जी, असांजा मुअन जी, माना कलाकनि जा कलाक वेही हिक हिक समाज जे उत्थान जे लाइ, सिंधी समाज जे वाधारे जे लाइ, सिंधी समाज खे जी कीअं जागरण खपे। ऐं भारती दीदी तव्हां थिया या ॿी असांजी भेण, उन्हनि खे गॾु खणी करे कीअं कलाकनि जा कलाक ॾेई करे ही कंदा। इहा बि त हिकिड़ी जोत आहे जिन खे अम्मा हिकिड़ी फ़हरिस्त ठाहींदी हुई, इंडेक्स जंहिंखे चऊं असीं, उन में ईअं 2 आणे रखंदी हुई। अम्मा चवंदी हुई ही असांजूं जीवित आत्माऊं आहिनि जेके परोपकार जे लाइ जीअनि, जेके समाज जे लाइ जीअनि, जेके कंहिंखे जाॻाइण जे लाइ जीअनि। जेकॾहिं असां कंहिं ॿिए जे लाइ कार्य कयोसीं त उन में असांजो, इनजे करे ई अम्मा जन जो हिकिड़ो स्लोगन हुयो, जेको अॼु बि महानगर पालिका जे तरफ़ां प्रवेश द्वार जे मथां सुहिणनि अखरनि में 40 फुट बोर्ड ते लिखियल आहे, पहिरीं सभ जो भलो तंहिं सदिके असांजो भलो। अम्मा चवंदी हुई जेकॾहिं तव्हां कंहिंजे भले जे लाइ सोचींदव, कंहिंजे सुठे जे लाइ सोचींदव,
त मालिक अॼु ख़ुदि पाण अची तव्हां सां बीहंदो, तव्हांखे सहकार कंदो। ऐं मूं इहा ॻाल्हि साक्षात ॾिठी आहे, हिकु बार न, 2 बार न, 10 बार। ऐं हींअर हेॾे कोरोना काल जे पैंडेमिक, हेॾे महामारीअ जे वक़्त में हे असांजो जयकुमार नाथाणी, सॼी असांजी टीम में 3500 असां जेकॾहिं पाण में कार्यकर्ता या संस्था जा अमा जा मेंबर आहियूं, त उन में सभिनि खां एक्टिव, इवन दो मूंखां बि वाह जेकॾहिं अगरि सभिनि खां एक्टिव आहे त उहो असांजो जयकुमार नाथाणी, वाह जेको हिन पैंडेमिक वर्क टाइम ते बि, महामारीअ जे टाइम ते माण्हुनि वटि राशननि जी सेवा खणी पहुचाइण, अॻिले वाह लॉकडाउन जे पीरियड में बि बाक़ाइदे उन्हनि ताईं पहुचण, एतिरे क़दुरु जो कोरोना काल में बि हिकिड़ो असांजो जीतू खन्ना जो सुपात्र, यश रोहिड़ा, असांजो भाउ, मन टिकाणे वारा, मंदिर वारा, जेका हालत ॾाढी पैंडेमिक ख़राब थी वई अॻिले लॉकडाउन जे पीरियड में, ही वीचारो तॾहिं बि उन्हनि जे सेवा जे कारण में पोयां न हटिजो। इहा ई आहे त असीं जेकॾहिं ॿिए जे भले जे लाइ असीं अचूं था पिया, ॿियनि जे कारनि जे लाइ असीं कुझु कम कयूं था पिया, त असांजे लाइ बि मालिक उहो वेठो आहे, सहाई करे थो पियो। ऐं असांजे मथां असांजी भलाईअ जे लाइ, असांखे प्रोटेक्शन करण जे लाइ, असांजे लाइ हर ॻाल्हि जे लाइ हू पाण संभाले थो। तॾहिं त चवनि था दीदी, हेरो वक़्तु ख़राब, हर कार्य उन्हनि जो दादा जन जो सुहिणो थियो, आप चङा जग चङा, राम कराइण आप आवे, रामनवमीअ ॾींहुं उन्हनि जो ॿारो बीठो आहे, हर कार्य संता के कारज आप करावे, छा भॻवानु अची करे पाण थो बीहे। अहिड़ो सुहिणे नमूने सां हरि कीर्तन जी दरबार असांखे खोले करे ईअं शीश महल वांगुरु उहा मिली पगड़ी रस्म जे लाइ। गॾोगॾु उते जेके असांजा पाठी थींदा आहिनि, सुहिणा शब्द उन्हनि माना उहो ॻाया आहिनि, जबकि कोई मोहलो इहा न हुई भई राम रमैया करे अॼुकल्ह हलंदो थो वञे ज़ूम ते, ॿियनि ते, सोशल मीडिया ते, उनजे बावजूद बि जेको जेको जीअं चाहिनि पिया भई संतनि जो कार्य थियणु खपे, ॿार ते बि सभु संत शहर जा असांजा सुहिणी संगत अची करे दर्शन ॾेई वई, आशीर्वाद करे वई असां बचनि मथां, इहा बि लख धन्यवाद आहे। बिल्कुलु मां सभिनी जो हृदय पूर्वक आभार थो कयां पियो, संतनि महात्माउनि जो, उन्हनि असांजे माता जे प्यारनि जो, जेके असां बचड़नि मथां, हिन दास मथां अची करे सेवा जो हथु असांजे मथां, आसीस जो हथु फेरे था वञनि पिया। मां चवंदुमि उन्हनि जे लाइ सचपच धन्यवाद आहे, हृदय पूर्वक धन्यवाद आहे। दीदी, वाह मां दादाजन जे बारे में तव्हांखे ॿुधाइण चाहींदुमि। दादाजन हिकिड़ो सुहिणो सिंधी किताब लिखियो, पंहिंजी आत्मकथा लिखंदा हुया, उन्हनि खे मूं हिकिड़ी डायरी ॾिनी में, दादा सिंध जूं यादियूं असांखे कीअं मिलनि, त उन्हनि हिकिड़े डायरीअ ते नोट करणु शुरू कयो। असां चवंदा हुआसीं असांजूं पीढ़ियूं जेके पोयां जूं 2 पीढ़ियूं असांखे यादि आहिनि, उहे असांजे पिता साहिबनि असांखे ॿुधायूं, लिखी ॾिनियूं। उन खां पोइ अञा गॾोगॾु पंहिंजे सिंध जूं यादियूं, कीअं सिंध मां आया, छा छा कयूं, सुहिणी सरल सिंधी भाषा में उन्हनि हिकिड़ो सुहिणे नमूने सां लिखियो। साहित्यकार असांजे उल्हासनगर जा डॉक्टर श्याम भटीजा साहब हिकिड़े ॾींहुं मिलण जे लाइ पूज्य पिता साहिबनि सां आया, ऑफिस में असांजे वेठा ई हुया, त दादाजन खां पुछूं भई तव्हां सिंध में किथां जा, त दादाजन चवनि भई असां सिंध में फलाणी जॻह खैरपुर रियासत जा आहियूं, ऐं उतां जा मूं ही किताब बि लिखियो आहे। उन्हनि खे ॾाढी ॻाल्हि वणंदड़ लॻी। उन जेसिताईं मां अचां लॻभॻि 8-10-15 पन्ना उहे पढ़ी छॾिया किताब जा, असांजे साहित्यकार। मूंखे लॻे थो असांजा साईं जन जुड़ी चुका आहिनि, असांजा बाबा साईं श्यामलाल रोहिरा साहब जुड़ी चुका आहिनि, महंत संत बाबा आयाराम दरबार अहमदाबाद। साईं जन तव्हांजे चरणनि ते असांजो हथ आहे, आशीर्वाद ॾियो। साईं सदा आशीर्वाद। ऐं हा, मां कीमती मतिलबु जेके असांजूं विभूतियूं वेठियूं आहिनि, मां उन्हनि सभिनी खे चरण वंदना थो चवां। ऐं ख़ासि करे मां मतिलबु तव्हांखां आज्ञा थो घुरां त श्रद्धांजलि ॾियां असांजे परम प्रिय पूज्य दादाजन खे। तव्हांजी आज्ञा आहे त मां ॾियां। ज़रूर ज़रूर, बिल्कुलु दादा। माण्हू मिरई न माण्हू, माण्हू मिरई न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बि बहार जी। ऐं चवण मतिलबु वक़्तु तव्हांजो घटि मिलंदो, कॾहिं ख़बर न हुई
एॾो जल्दी हितां हली वेंदा कॾहिं ख़बर न हुई, रोहिरा बिरादरी छॾे तव्हां वेंदा कॾहिं ख़बर न हुई। दादा मेंघराजमल हमेशह भॻवान जी भक्ति में लीलीन रहंदा हुआ। जंहिं महिल बि हुननि सां ॿार मिले या ॿुढो वॾो मिले, उन्हनि सां मुर्की करे सतनाम साक्षी चवंदा हुया। चवण मतिलबु इहो आहे त हुननि जे मुंहं में नूरे इलाहीअ जो नूर हमेशह नज़र ईंदो हुयो। कॾहिं कंहिंसां गुस्से सां हू कॾहिं न ॻाल्हाईंदा। दादा चवंदा हुआ केॾी बि मुश्किल अचेव, मुसीबत अचे, उनखे तव्हां धैर्य सां शांतीअ सां उचित अनुचित सोचे सम्झी मुर्की मुक़ाबिलो कयो, वॾे में वॾी मुसीबत टड़ी वेंदव। मुंहं में गुंज न आणियो ऐं तकिड़ो फ़ैसिलो न कयो, छो जो दादा चवंदा त तकड़ जा 13 सबुर जा 16। दादा मेंघराजमल रोहिड़ा जहिड़ी पवित्र आत्मा लखनि करोड़नि में का हिकु पैदा थींदी, रोहिड़ा बिरादरी में असांजो खाल पैदा थी वियो। दादा मेंघराजमल जन समाज जे हर गतिविधिअ में अॻियां रहंदा हुआ। समाज जो कोई बि कार्य हूंदो त उनखे खिली खिली कंदा हुआ। आए वे ग़रीब गुरबे जी तमामु घणी मदद कंदा हुआ। सुबुह जो उथण शर्त पखियुनि खे दाणो पाणी, गांयुनि खे गाह ऐं कुतनि खे पिणु बिस्कुट खाराईंदा हुया। अहिड़ी क़ीमती सेवा साईं जन कंदा हुया। ऐं जहिड़ो नालो हुयुनि मेंघराजमल, मेंघ यानी बादल, राज माना राजा, बादलनि जा राजा। जॾहिं बि असां आसमान जे बादलनि खे ॾिसंदासीं त मूंखे दादा हमेशह यादि ईंदा। ऐं तॾहिं त अश्रुपित श्रद्धांजलि लखनऊ जा संत शिरोमणी संत साईं सखी बाबा चांडूराम साहिब, कानपुर मां प्रेम प्रकाशी साईं भोलाराम जी, न ॼाण त केतिरा क़ीमती संत महंत ॼातल सुञातल सिंधी जाति जा हीरा मोती। ऐं हिन वक़्तु जेको प्रोग्राम हली रहियो आहे, तव्हां जहिड़ियूं क़ीमती विभूतियूं, क़ीमती अनमोल रतन जेके मां ॾिसां पियो थो, दादा जी यादि में सम्मिलित थिया आहियो। मुंहिंजे चवण मतिलबु जेसीं सिज चंड तारा रहंदा तेसीं दादा जो नालो रहंदो। दादा सदा हयात आहिनि, सदा हयात रहंदा ऐं रोहिड़ा बिरादरी जो खाल इहो कॾहिं न भरिजी सघंदो। जय झूलेलाल, जय सिंधियत, जय बाबा आयाराम साहिब। जय बाबा आयाराम साहिब जी की जय। जय बाबा आयाराम साहब जी। तव्हां एॾा दर्शन साईं ॾिना, एॾी सुठी परमिशन श्रद्धांजलि हुजे ॾिनी त ॿ जी। भॼन जूं लाइनियूं ॻाए वठां। बसि असां इंतज़ार पिया कयूं तव्हांजो कि तव्हां भॼन ॿुधाईंदा। पंहिंजी वाणीअ मां असां तव्हांजी वाणी था ॿुधण चाहियूं। प्रदीप जी फुल स्क्रीन ते खणो ऐं कोशिशि कयो तव्हां भॼन ॻायो। तव्हांजो वाणी ॿुधण लाइ तरसूं था। चवण मतिलबु इहो आहे, वियल ॻाल्हियूं, वियल दिलि जो प्यार, वियल शख़्सियतूं, वियल हीरा मोती वरी मोटणु मुश्किल आहिनि। दादा जी यादि में दादा खे 2 लाइनियूं ॾाढियूं वणंदियूं, मां उहे ॻाईंदियूं। हल सजण कुछ हो रे नाम जी माला वठ सोरे सोरे। हल सजण कुछ हो रे नाम जी माला वठ सोरे सोरे। हिन दुनिया में रहणो नाहे, हिन दुनिया में रहणो ना शाते तो पाणु पढ़ाए, शाते तो प्रेमी पाणु पढ़ाए। धंधा दुनिया जा छॾ तोरे रे तोरे बंदा, धंधा दुनिया जा छॾ तोरे रे तोरे बंदा, तोरे 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 तोरे। हल सजण हथ जोरे जोरे नाम जी माला वठ सोरे रे। हल सजण कुछ हो रे नाम जी माला वठ सोरे सोरे। दादा जन खे हे लाइनियूं ॾाढियूं वणंदियूं। ऐं असांजा दादा लखीराम रोहिड़ा, दादा मोहनलाल रोहिड़ा बॉम्बे जा ख़ासि सुञातल, ऐं दादा तोतलदास रोहिड़ा हूंदा। चवण जो मतिलबु इहो हुयो, असांजा माइट दादा सतराम रोहिड़ा जिन फिल्म बि ठाही आहे। त अहिड़ियूं क़ीमतियूं शख़्सियतूं दादा जन जे ॾाढो वेझा हूंदियूं हुयूं। असांखे मतिलबु क़ीमती दादा जन, दादा दीपक रोहिड़ा असांखे क़ीमती शख़्सियत ॾिनी आहे। माता रुक्मणी बाई मंदिर जेको हिंद सिंध ई न पूरे वर्ल्ड में फेमस आहे। मां इहो ई चाहींदुमि त दादा जन जी
बाबा जन जी महिंगराजमल जन जी आसीस सॼे हिंद सिंध जी रोहिड़ा बिरादरीअ सां गॾु गॾु पूरी सिंधी जातीअ ते रहे ऐं जेके कार्य दादा जन अधूरा छॾे विया आहिनि उन्हनि कार्यनि खे मूंखे असांजे भाउ सिकील जे भाउ दीपक जी मथां पूरी उमेद आहे, उनजे परिवार जे मथां पूरी उमेद आहे, माता साहिब जे मथां पूरी उमेद आहे त उहे पूरा कंदा ऐं उन लाइ विश्व बिरादरी तव्हांखे साथ सहकार ॾींदी। आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। भलो कंदो बाबा साईं, भलो कंदो बाबा साईं। वाह वाह, तव्हां एॾा सुठा पंहिंजा सुहिणा असांखे शब्द ॿुधाया, ॾाढो आनंद आयो। हिकु ॿियो बि कोई तव्हां असांखे पंहिंजो भॼन ॿुधाए सघो त जाम आनंद थो अचे। हाणे हिकिड़ो ॿियो भॼन मां ॻायां थो, उहो बि मतिलबु ॾाढो सुठो भॼन आहे, मुंहिंजे पसंदि जो आहे। छॾे बाबुल जो घर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। छॾे बाबुल जो घर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। ईंदा सूमर मंगल ये जराए जंगल, ईंदा सूमर मंगल ये जराए जंगल, रहंदा तुंहिंजा न रावल इहे अंगल। छॾे शाही शहर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। छॾे बाबुल जो घर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। ईंदी ग्यारस वरी ईंदी बारस वरी, ईंदी ग्यारस वरी ईंदी बारस वरी, इहा सावण जी वसंदी बि बारिश वरी। छॾे शाही शहर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। छॾे बाबुल जो घर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। ईंदी ॾियारी अदा बरंदा ॾीया सदा, ईंदी ॾियारी अदा बरंदा ॾीया सदा, रहंदा तुंहिंजा न रावल इहे धंधा। छॾे शाही शहर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। छॾे बाबुल जो घर अदा सुहिणो समर वेंदे आख़िर मरी, हो वेंदे आख़िर मरी। बोलो बाबा आयाराम साहिब की जय। सब कुछ मोती बोलो हाजरा हजूर साईं श्यामलाल साहिबन की जय। जी, मां हाणे चवंदमि असांजा ऑनरेबल दास दीपक रोहिरा जी, तव्हांजो दिलि सां तव्हां असां धन्यवाद कंदा ऐं तव्हां ॻाल्हायो हाणे दीपक जी। दीदी हृदयपूर्वक धन्यवाद असांजे साईं जिन जो। अहमदाबाद मां जिन जूं 60 खां मथे दरबारूं बाबा आयाराम दरबार साहिब जन जा महंत गादी नशीन असांजा साईं जिन असांजे मथां आशीर्वाद जा 2 वचन असांजी प्रेरणा आहिनि। ऐं जीअं सभिनीनि चयो सुहिणा सिंधी में बि असांजे बाबा गुरमुख जगवाणी साहिब, असांजे दलवाणी साहिब दादा मुरली अदनानी जिन, भई सची श्रद्धांजलि उहा रहंदी भई असां दादा जन जे कयल कार्यनि खे जेके हू हिकिड़ी प्लानिंग करे विया आहिनि या कुझु समाज जे हित जे लाइ सोचे रहिया हुया, उन्हनि कार्यनि खे असां कयूं, असांजे लाइ सची श्रद्धांजलि उहा रहंदी। त उनजे लाइ मां तव्हां सभिनीनि खां आशीर्वाद घुरंदुमि त मुंहिंजी मथां अहिड़ो आशीर्वाद अहिड़ो सहकार जीअं अॻिमें बि थींदो थो रहे, मिलंदो अचे, जीअं असां उहे कार्यनि खे अॻियां वधायूं ऐं समाज जे हित जे लाइ कार्य कयूं। छोजो हींअर 17 नवंबर ते जीअं असां हिकिड़ो सीनियर महिला गृह उद्योग जो इन जेके पेंडेमिक वर्क में असांजा सिंधी माताऊं भेनरूं
असांजे साईं गुरमुख जगवाणी साहिब हिकिड़ो सुहिणो लफ़्ज़ चयो, राम खे ॾियण वारा लखे मिलंदव, पर सिंधी समाज जे विधवा माताउनि खे कार्य करण जे लाइ इहा हक़ीक़त, इहे ई शब्द मां उहो लिखियोमान बि, लेख असांजे पिता साहिबनि जा हुया, भई पुट ही जेको वक़्तु आहे नी हिन में वधि में वधि कयो। त असां हिकिड़ो महिला गिरोह जंहिंमें पापड़ कचरियूं उहे कार्य शुरू कयोसीं। 60 खां मथे परिवार हिन टाइम ते। मां सभिनी जे साम्हूं, संगत जे साम्हूं हृदयपूर्वक धन्यवाद कंदुमि असांजे भाउ, असांजे आदरणीय दलवाणी साहिब जो, जिन जी धर्म पत्नीअ ॾाढो सुठो फंड, एतिरे क़दुरु साईं मां ॿुधायांव, ॿ हिकिड़ा हैंडीकैप माण्हू, हिकिड़ी भेण असांजे दरबार साहिब में हिते उन्हनि खे वेठी आहे, जेका वीचारी आई, चए पई मूंखे दान न ॾियो, मूंखां कुझु कमु वठो। उन्हनि खे हिकिड़ो स्टोर लॻाए ॾिनो अथई। हिकिड़ो ॿियो वीचारो सुहिणो माण्हू जेको ड्राइवर आहे, असांजे प्यारे जय कुमार नाथाणी, उन्हनि सां मिलायो, भई ही वीचारो ड्राइवर हूंदो हुयो पर हैंडीकैप थी वियो, अपाहिज थी वियो आहे, त उनखे असां गाॾो हिकिड़ो वठी ॾिनो अथई, जंहिंजी सेवा असांजे पीताम्बर दलवाणी जंहिंजी धर्म पत्नी असांजी भेण नीलम दीदीअ, उन्हनि उहा मोकिली। ऐं अॼु अहिड़नि परिवारनि खे उन्हनि जे सदके जेका दादा प्रेरणा करे विया, असांजा श्यामलाल पंजवाणी, असांजा जयकुमार रागाणी, गुलर मामा, असांजी शारदा टेकचंदानी, इन्हनि जिन सुहिणा कार्य करे उन्हनि पंहिंजा हथ वधाया। अॼु 60 परिवारनि खां मथे असां रोजगार था ॾियूं। उन्हनि जूं दुआऊं, उन्हनि जूं आसीसूं, ख़ासि करे कोरोना काल में हिते असां लखे रुपया हॉस्पिटलुनि में ख़र्च था करे अचूं। जेकॾहिं अॼु हिकिड़ो अन्न जो दाणो, हिकिड़ो गिरह, हिकिड़ो वेलो असां जेकॾहिं इन्हनि परिवारनि खे पहुचाइण जी कोशिशि कयूं था न, त असांखे वॾियूं आसीसूं थियूं मिलनि। इहा ई लख धन्यवाद आहे दादा जन असांजे मथां इहा करे विया आहिनि आसीस। मां वरी हिकिड़ो दफ़ो सॼी संगत खां, तव्हां सभिनीनि वॾनि बुज़ुर्गनि खां, असांजे भाउ गुरमुख जगवाणी साहिब, दलवाणी साहिब असांजे मथां आशीर्वाद जो, असांजे प्यारे प्यारे साईं बाबा जन ज़रूरु आशीर्वाद। भारती जी, सब खां पहिरियों त मां असांजा बाबा श्यामलाल साहब अरोड़ा जन जो हिन कार्यक्रम में दिल जी गहराइनि सां स्वागत थो कयां, छो जो ज़माने सां त असांखे सभिनी खे हलणो आहे। दिलि में ॾुख त हिकिड़ो ॾाढो आहे, अहिड़ी शख़्सियत असांखे छॾे हली वई आहे। असां 3 ॾींहं पहिरियों बि असांजी आदरणी सिंध जी जेका लेजेंड असांजी हुई, असांजी हिकिड़ी जेका सही सिंधियाणी हुई, जंहिंखे मां पर्सनली तमामु ॾाढो वेझो सुञाणींदो हुउमि, ऐं मां फेबरवरी में उनजे घर बि बर्थडे ते थी आयो हुउमि। असांजी ज्योति कालाणी जी अमर रहंदी, जंहिंजो नालो, अहिड़ी तरीक़े बाबा जन जो बि असांजे, जंहिंजे लाइ श्रद्धांजलि मेघराज बाबा खे ॾियूं था। अहिड़नि संतनि महात्माउनि जो या जेके बि, छो जो स्वामी अटल राय जन हिकिड़ो चयो आहे त रातिनि पुठियां ॾींहं हलंदा था रहनि, रातिनि पुठियां ॾींहं हलंदा था रहनि, रोज़ अचनि के जगत में के मोटी माग वञनि, के रोज़ अचनि के जगत में के मोटी माग वञनि। धन जन्म आ तिंजो जे जपाइन ऐं जपन, धन जन्म आ तिंजो जे जपाइन ऐं जपन, सचो सुख लहन अटल प्रभु पिसी करे। त जेको पंहिंजे मालिक खे, पंहिंजे रहमत खे प्यार करे हिन दुनिया में अचे थो ऐं भगवान जो नालो जपे थो ऐं ॼाण सां गॾोगॾु संगत खे जपाए थो, त उनजो हिन जहान में अचणु हिकिड़ो तमामु वॾो धन भाग आहे। ऐं अहिड़ियूं शख़्सियतूं जंहिं महिल ही दुनिया में चोलो छॾे वेंदा आहिनि, एक्चुअली उहो चोलो त हर इंसान खे वञिणो आहे, छॾिणो ई पवंदो आहे, पर हुननि जो चोलो छॾणु हितां खां वधीक हुनखे प्रभु वटि बि मुंहिंजी ज़रूरत हूंदी आहे। प्रभु बि चाहींदो आहे त अहिड़ी शख़्सियतूं मूं वटि अचनि। सो अॼु हिन प्रोग्राम जी मार्फत असां जंहिंमें गॾु थिया आहियूं, असांजे प्यारे दादा मेघराज जन खे श्रद्धांजलि जे रूप में, ऐं जंहिं जन बि श्रद्धांजलि ॾिनी। पर दादा मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो, असां तव्हां सां सिंधी अनमोल रतन दीवक दादा तव्हां सां हमेशह गॾु आहे। कंहिं बि शेवा जो भाव हुजे, काई बि ॻाल्हि हुजे, हिन सिंधी अनमोल रतन जो जेको असां गठन कयो आहे, जंहिंमें मुरली दादा, पीटर सर, असांजा भाउ राजू खेतवाणी साहब, जेके ईदा त पिक्चर में न आहिनि पर हमेशह पोयों असांजा मेन सपोर्टर आहिनि, ऐं असांजो मोहन सोनी जी मां नंढड़ो खतीर, हिकिड़ो नंढड़ो नादान, ऐं मूंसां गॾु भारती जी, ऐं जेके बि असांजा ॿिया असां जुड़ियल आहिनि मेंबर। असांजो हिकिड़ो इहो ई मक़सदु हिन प्रोग्राम जो आहे अनमोल सिंधी रतन जो, त ज़रूरतमंदनि जी, ग़रीबनि जी, मिसकिननि जी, बेवाहनि जी शेवा जेतिरी थी सघे, सिंगर्स जी, कलाकार जी, केर बि हुजे, तव्हांखे काई बि कमु हुजे, कंहिं बि क़िस्म जो किथे बि का शेवा हुजे, तव्हां सिंधी अनमोल रतन खे फ़ोन कंदा। सिंधी अनमोल रतन जी तरफ़ां दादा पीटर खे इहो कमु ॾिनल आहे,
वो तव्हां सां कॉन्टेक्ट में रहंदा, छो असां कम विराए ॾिना आहिनि पीटर खे, ऐं जेको मुरली दादा जो कमु आहे असांजो कमु आहे असांजो, पर असां सभु हिकु आहियूं। ऐं चवंदा आहिनि त ॿधीअ में मज़ो हूंदो आहे, अकेलो माण्हू कुझु बि न करे सघंदो आहे। मां हुजां केर बि हुजे, मां चवां मां हे कयो मां हे कयो, कुझु न थींदो जेसि ताईं असां इहो न चवणु सघंदासीं त असां कयोसीं, असां गॾिजी कयोसीं। ऐं असां केरु आहियूं करण वारा? असां हिकिड़ो रस्तो आहियूं, असां हिकिड़ो माध्यम आहियूं, असां हिकिड़ो ज़रिया आहियूं। करण वारो त हू मथे वेठो आहे। हिन एपेडिक दौर में, हिन पेंडेमिक दौर में बि असांखे सुखे रखियो अथई, असांखे सबाइतो रखियो अथई, असांखे ख़ुशि रखियो अथई, असांखे ख़ुशहाल रखियो अथई, असांजे परिवार खे ख़ुशि रखियो अथई। इन खां वधीक उन प्रभु जा थोड़ा मां सचे सतराम जा केतिरा मञा, अमर शहीद भगत राम जा केतिरा थोड़ा मञा, उन लाल साईं जा केतिरा थोड़ा मञा, माता देवी रुक्मणी साहिब जा केतिरा मञा। मुंहिंजो चवणु आहे त बसि हिन प्रोग्राम लाइ श्रद्धांजलि असां 1 मिंट ज़रूरु ॾींदासीं। जेको असांजो मेन कार्यक्रम रहियल आहे त असां 1 मिंट लाइ भारती जी सभु हथ ॿधी करे प्रभुअ जे नाले खे जपे करे उन महान हस्ती खे जेका असां मां छुड़ो करे असांखे अकेलो छॾे पाण प्रभु वटि हलिया विया आहिनि, उनजे चरणनि में हलिया विया आहिनि, उनजे चरण में वासो कयो अथऊं। महिरबानी। बोलो जी, सदगुरुदेव ओम भगवान की जय, की जय, राम की जय, की जय, लाल कयो झूलेलाल, बोलो माता झूलेलाल। रुक्मणी देवी साहिबन की जय, की बाबा जय। राम साहिब की जय, हाजर हजूर साईं श्यामलाल साहिब की जय। साईं जी अनुमति हुजे त हिक इहे भेण विदाईअ जो हिकिड़ो ॿ लाइनूं बिल्कुलु 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 असां वठंदासीं, बिल्कुलु वधाई जी बि कंदासीं। ऐं बसि उहो ई चवंदा आहिनि चवंदसि कि न असां सभिनी खे जोड़ो, मुरली असांजी हज़रात टीम में सभिनी खे जुड़नि, सभु जुड़नि। सभु जुड़नि त असांजी दीदी हिकिड़ो विदाई ॾिसो जो कंदसि। भारती जी, अॼु एॾो सुठो हिकिड़ो कार्यक्रम असां जेको श्रद्धांजलि त पंहिंजी जाइ ते आहे असांखे ॾियणी, पर अहिड़ी शख़्सियत सां वेठा आहियूं, अहिड़ी दरबार सां गॾु जुड़ियल आहियूं जो माण्हुनि खे बि ख़बर पवणु खपे त असां हींअर माता देवी रुक्मणी जेका असां उल्हासनगर मां, सिंधी नगर मां ऐं असांजा छाम साईं अहमदाबाद मां जुड़ियल आहिनि। त उहो चवंदा आहिनि त प्रभुअ खे चई करे हिकिड़ो कंहिं सुठे मूंखे लॻे थो शायदि मास्टर चंद्र जो लिखियलु आहे, घणो करे अगरि मूंखे यादि पए थो त वधीक जेके ॿुधंदा ॿुधाईंदा मूंखे, निरालो सभिनी खां सजण तुंहिंजो खातो। हिन पेंडेमिक दौर में उहो यादि थो अचे त मालिक छा थो चए, निरालो सभिनी खां सजण तुंहिंजो खातो, न रंग रूप तुंहिंजे कंहिं पातो। निरालो सजण तुंहिंजो खातो, न रंग रूप तुंहिंजे कंहिं अंत पातो, न रंग रूप तुंहिंजे कंहिं अंत पातो। तुंहिंजी रचियल रांदि खे कंहिं कंहिं सुञातो, तुंहिंजी रचियल रांदि खे कंहिं कंहिं सुञातो। तूं बे अंत आहीं, न कंहिं अंत पातो, न कंहिं अंत पातो। त अहिड़े प्रभुअ खे चो यादि करे, सभई गॾिजी करे हिकिड़े प्रभुअ खे यादि करे पंहिंजे पंहिंजे बसि इहा ई प्रार्थना कयूं त मुंहिंजा सचा साईं, हे जेके बि बीमारी जो दौर हली रहियो आहे, जल्द अज़ जल्द न पूरी इंसानियत मां, छो जो हिते असांखे को सिंधी कोन्हे, को मुस्लमान कोन्हे, को फ़क़ीर कोन्हे, को अमीर कोन्हे, छो जो ॾिसो हमेशह वॾा चई आहिनि तव्हां केतिरा बि कुझु हुजो, केतिरा बि वॾा हुजो, पर मरण खां पोइ तव्हांजो जेको आहे ॿिन्ही जो मुक़ाम शमशान में आहे, ॿियो काथे ई कोन्हे। अमीर बि मरदो त शमशान में वेंदो, ग़रीब बि मरदो त शमशान में वेंदो, उनखे बि उहे काठियूं मिलंदियूं, हुनखे बि उहे काठियूं मिलंदियूं, कोई सोन जे टुकड़नि में कोन सड़ंदो। अगरि इहे ई भावनाऊं जेके असांजा दादा दीपक जी ॿुधाए रहिया आहिनि, अगरि इहे ई भावनाऊं खणी असां उन्हनि ग़रीबनि खे, उन्हनि मिसकिननि खे जेके हिन पेंडेमिक दौर में तकलीफ़ में आहिनि, उनजी जेतिरी मदद थी सघे कयूं। त हिन चैनल जे माध्यम सां मां सभिनी व्यूअर्स खे रिक्वेस्ट कंदुमि त कंहिं बि भाउ खे का शेवा करणी हुजे, पंहिंजा पुराणा कपिड़नि में कुझु सामान ॾियणो हुजे, कुझु करणो हुजे, उल्हासनगर में जेके मिसकिननि जी शेवा असांजे दादा रुक्मणी तरफ़ां थींदी आहे, त तव्हांखे कंहिंखे बि उन शेवा में डायरेक्ट इनडायरेक्ट पाण खे इन्वॉल्व करणो हुजे त तव्हां डायरेक्ट असांजे दीपक अरोड़ा साहिब जन सां, माता रुक्मणी देवी समाज जी तरफ़ां हुते जेको संस्थान आहे उन सां बि कॉन्टेक्ट करे सघंदा हो, पीटर सर सां बि करे सघंदा हो, छो जो पीटर सर बि उन सां कनेक्टेड में आहिनि, कंहिं बि अमोल सिंधियतनि जे मेंबर सां करे सघंदा हो, न त तव्हां डायरेक्ट उनजे फ़ोन नंबर ते हुननि सां ॻाल्हाए जेका तव्हांखे शेवा ॾियणी आहे तव्हां उते कंहिं न कंहिं ग़रीब खे दत्तक खणी बि करे सघंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां असां सां जुड़ियो। हाणे मां चाहींदुमि त पहिरियों मुरली दादा ऐं पीटर सर ऐं असांजा मोहन सोनी सर कुझु ॻाल्हाईंदा, तंहिंखां पोइ असां आख़िर में जेको आहे दीदी खां पुछंदासीं। जी मुरली दादा। हा, बसि मां चाहंदो त जेके बि असांजा रहियल कार्य जेके तव्हां करे रहिया आहियो, भॻवानु करे उहे चालू हुजनि, असीं तव्हां सां गॾु आहियूं। अहिड़ा सुठा सुठा कार्य जेके मानव जाति जा करे रहिया आहियो, इन खां मथे ॿियो कुझु
इंसान जात में ॿियो उन खां मथे नथो थी सघे। तव्हां इहे कंदा रहो, असीं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां सां हमेशह जुड़ियल रहंदासीं। तव्हां अॼु आया, सुठे नमूने असां संबोधित कयो, वॾी वॾी महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल जी। मां चाहींदसि कि असांजा भाउ, असांजा ऑनरेबल जय कुमार नाथानी जी, तव्हां 2 शब्द ॻाल्हाइण वारा हुया, ॻाल्हाए न सघिया, तव्हां ज़रूर ॻाल्हायो। जी जी दादा नाथानी जी, तव्हांखे आवाज़ अचे थी? जी 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 तव्हां ॻाल्हायो। ॿुधायो, तव्हांखे मां ॿुधायां थो, ॻाल्हायो दीदी, मां अहिड़ी कोई ॻाल्हि कान्हे। वरी बि मूं ॿुधायो मां भाभी ज्योति कालाणीअ लाइ, उन्हनि जे लाइ बि तव्हां सभिनी मिली करे हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि त उन्हनि खे श्रद्धांजलि ॾींदासीं। बिल्कुलु श्रद्धांजलि साईं हुनखे 3 ॾींहं पहिरियों असां हिन प्रोग्राम में ॾेई चुका आहियूं, ॾेई छॾियो। हिन प्रोग्राम में ॾेई चुका आहियूं। जी दादा जी। जी हाणे मां चवंदमि असांजा ऑनरेबल डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी जी ॻाल्हाइनि। थैंक यू डॉक्टर भारती जी। ऐं असांजो हिते दीपक भाउ ऐं जय नाथानी साहब ऐं माता देवी, त मां हिननि खे पहिरीं त धन्यवाद चवंदुसि भई अॼु आया ऐं असां हिननि जे पूज्य भाई साहब खे असां श्रद्धांजलि ॾिनीसीं। ऐं हिननि जा कम त एतिरा आहिनि, जेतिरा बि असां काउंट कयूं ओतिरा घटि आहिनि। असांजे सिंधी समाज लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि एतिरा असांजा सिंधी भाउ अहिड़ा अहिड़ा कम करे रहिया आहिनि, त मां हिननि जो धन्यवाद थो कयां। ऐं मां दीपक भाई खे रिक्वेस्ट कंदुसि कि भई इहे ई कम हमेशह तव्हां कंटिन्यू कजो, किथे बि तव्हांखे अनमोल रतन जी ज़रूरत पए त असां तव्हां सां गॾु आहियूं। थैंक यू। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मोहन सोनी भाउ असांजा, उहे बि थैंक यू चवंदा असांजे महिमाननि थैंक खे। यू भारती जी, थैंक यू, तव्हांजे दिलि जे गहरनि जा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां सौम्य आहे। ऐं ॿी सची ॻाल्हि आहे जेका दादाजी ने तव्हां सभिनी चई आहे त भॻवानु ग़रीबनि में ऐं ज़रूरतमंदनि में ई वसंदो आहे। जेकर तव्हांखे भॻवानु खपे त ग़रीबनि जी ऐं ज़रूरतमंदनि जी दिलि सां शेवा करियो। बसि मुंहिंजी तव्हां सभिनी खे इहा वेनिती आहे। जय झूलेलाल। सचो भारती जी, आख़िर में जेका असां दादीअनि खां पुछंदासीं उन खां पहिरियों मां चाहींदुमि त असांजा दादा मुरली दादा जे हिकिड़े ख़ासि मित्र, असांजे ख़ासि हिकिड़े रहबर, असांजे हिकिड़े दोस्त, ख़ासि करे मुरली दादा जा ॾाढा प्यारा दोस्त आहिनि, साथी आहिनि, जिन मुरली दादा सां 40 सालनि सां संघर्ष कयो आहे शेवा में ऐं पंहिंजो हर ॻाल्हि में जेका बि हुजे हक़ वठणु हुजे। त 3 मूर्तियूं हूंदियूं असां वटि कंहिं ज़माने में, हिकिड़ी हूंदी दादा मुरली, मां बि ॿुधाए छॾियां, ॿियो हूंदा असांजा दुबे साहब, हरीश दुबे जी थाणा मां, ऐं 3 हूंदा असांजा नंदलाल राजपाल साहब। हरीश दुबे जी त हिन दुनिया मां असांखे अकेलो छॾे भॻवान ते हलिया विया आहिनि, पर राजपाल साहब हिकिड़ा ॾाढा सुठा शाइर, ॾाढा सुठा राइटर। अॼु हुन असांखे हिकिड़ो पंहिंजो कोरोना जे मथां ऐं हिकिड़ो शाइर बि आहिनि, सिंगर बि आहिनि, ऐं ॾाढा सुठा शाइर ऐं सिंगर आहिनि। उनजी पंहिंजी किताबूं उनखे महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी तरफ़ां पहिरें इनाम बि मिलियल आहे। त उन्हनि हिकिड़ो असांखे हिकिड़ो 4 शब्द कोरोना जे लाइ लिखी मोकिलिया आहिनि। मां चाहींदुमि त हिन मां संतनि जे साम्हूं हुनजा 2 अखर पढ़ी वठां, पोइ असां प्रोग्राम खे पुॼाणी में दादी ॾे वेंदासीं। मुरली दादा इजाज़त आहे? बिल्कुलु साईं, बिल्कुलु। बसि अॼु असांजो एतिरो कमु कयल आहे राजपाल सां, हरीश दुबे सां, उहे त असांजे दिलनि में आहिनि। छो जो 40 साल असां सिंधी समाज जो काफ़ी कुझु कयो आहे सभिनी जे साथ सां। उहे दिलि मां न निकिरंदा, कॾहिं बि दिलि मां न निकिरंदा। त हुन चयो आहे अॼु, चई धीरे धीरे चल ए जिंदगी, कोरोना का कहर अभी बाकी है। धीरे धीरे चल ए जिंदगी, कोरोना का कहर अभी बाकी है। मैंने तेरी रफ्तार देखी है, मैंने तेरी तेज रफ्तार देखी है, बस उसको ब्रेक लगाना बाकी है, बस उसको ब्रेक लगाना बाकी है। वक्त वक्त की बात है दोस्तों, चलते थे हम झूम झूम के। वक्त वक्त की बात है दोस्तों, चलते थे हम झूम झूम के। अब सावधानी, सब्र और हिम्मत से काम लेना बाकी है। आस्ता आस्ता चल ए जिंदगी, कोरोना का कहर बाकी है। हाँ जेका लाइट लिखी है ॾाढी सुठी गीत। त कुदरत को जो हमने जख्म दिए हैं, कुदरत को जो हमने जख्म दिए हैं, अब उसका कर्ज चुकाना बाकी है। तू तो इस धरती पर मेहमान है, तू तो इस धरती पर मेहमान है, मालिक नहीं। शायद कुदरत को ये सबक सिखाना बाकी है। तू तो इस धरती पर मेहमान है, मालिक नहीं। शायद कुदरत को ये सबक सिखाना बाकी है। ये वक्त भी गुजर जाएगा, मायूस न हो ए जिंदगी। ये वक्त भी गुजर जाएगा, मायूस न हो ए जिंदगी। गरीबों के दुख बांटना और सेवा करना, ये फर्ज निभाना बाकी है।
हाणे मुंहिंजे चवण जो आख़िरी लिस्ट जो मतिलबु आहे त असां जेके बाक़ी आया आहियूं, जेके हिन कोरोना खां बचाए वेठा आहियूं, जेके सुखी जीवन गुज़ारियूं था, त शायदि असांजे मथां कुदरत वारे इहो फर्ज़ रखियो आहे त तव्हां इन करे जीअरा आहियो, तव्हां इन करे सुस्त आहियो, तव्हां इन करे सही सलामत आहियो जो तव्हांजे मथां इहो फर्ज़ आहे त उन ग़रीबनि जी जेके शेवा कयो ऐं उन्हनि जी मिसकिननि जी मदद कयो जेके हिन कोरोना मां पीड़ित हुजनि या जेके बि दुर्बल कंहिं न कंहिं सामाजिक दुर्बल हुजनि, सोशल हुजनि, उनजी मदद कयो। हेॾी सुठी लाइन्स लाइ मां असांजे भाउ नंदलाल राजपाल जो तमामु थोराइतो आहियां, अभिनंदन आहे। हाणे मां चाहींदुमि भारती जी तव्हां। जी बिल्कुलु, मां हाणे असां चाहींदासीं असांजी दीदी मीरा दीदी असांजो इहो श्रद्धांजलि जो जेको असांजो इहो आहे हिते पलव पाइनि ऐं साईं जन खे कुझु अर्पण करणु चाहिनि। असांजा दादा मेघराज मल जी खे तव्हां ज़रूरु ॻाल्हायो दीदी। अकेलो वेंदे अकेलो आए, अकेलो वेंदे अकेलो, साणो हले ना कोई तो साणो हले ना कोई तो झूठो जगत जो मेलो, झूठो जगत जो मेलो, झूठो जगत जो मेलो। आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो, ओ आए अकेलो वेंदे अकेलो। पीउ हले ना मां हले ना, मां हले ना भेण हले ना भाई, भेण हले ना भाई, पुत्र हले ना नार हले, पुत्र हले ना नार हले ना, झूठो जगत जो मेलो, झूठो जगत जो मेलो, झूठो जगत जो मेलो। आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो, ओ आए अकेलो वेंदे अकेलो। कहे टेऊं ॾिठो वीचारे, सुख जा साथी सभई, सुख जा साथी सभई, जियो रे कर उपदेश न अहिड़ो, जियो रे कर उपदेश न अहिड़ो, मुल्क अथई न किरेलो, मुल्क अथई न किरेलो, मुल्क अथई न किरेलो। आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो, ओ आए अकेलो वेंदे अकेलो, आए अकेलो वेंदे अकेलो। आयो लाल सभई चओ। जी जी, आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल। हाँ बस हाणे दीदी पल्लव पायो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। दाता तुझे दर पे, दाता दर आयन जा अर्ज़ नाई, मिड़ई तुंहिंजे तन मन जा दुखड़ा मिटाई, आंसू वगाई, आंसू आस वंदन जो जलिया गुरु शरण में बैठ करे अरदास, कहते हो तिस दासन की अज पूरन करियो आस। दुख सरोवर दूर हो लगे न जम की त्रास, कारज हो निराश संशय कोई न रहे, कोई संशय न रहे, कोई संशय न रहे। कयो झूलेलाल। असांजे सभिनी सुहिणा सिंधियुनि जे अनमोल रत्ननि जे लाइ पलव साईं वॾी हयाती जे अहिड़नि जीवित आत्माउनि खे पंहिंजी हलंदी हलाए महिर करे विपताउनि खां दूर करे अहिड़ा सुहिणा कार्य अॻे खां अॻरा जीअं कंदा रहनि। असांजा दादा गुरमुख जगवाणी साहब, दादा मुरली अजनानी जी, दादा पीताम्बर दलवानी जी, असांजा अमेरिका में वेठल डॉक्टर असांजा हरीश सोनी साहब, मुंहिंजी भेण ॼातल सुञातल सिंधी समाज जो कोहिनूर हीरो भारती छाबरिया, सभिनीनि जे लाइ असां माता रुक्मणी देवी दर, सचे सतराम दर इहा ई आस घुरंदासीं त सदैव महिर उनजे मथां थींदी रहे ऐं अहिड़ियूं जीवित आत्माऊं उन्हनि जे तरफ़ां बि जेके हे सुहिणा कार्य कंदा था रहनि
असीं माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था ऐं जीवन तरंग परिवार सदैव तव्हां सां कंधे सां कंधो मिलाए सॾ में सॾु ॾेई करे गॾु रहंदासीं। जय झूलेलाल, सचो सतराम। जय जय माता रुक्मणी देवी। जय जय साईं जी राम। जी भारती जी जी, एॾो सुठो तव्हां एॾो सुठो आशीर्वाद ॾिनो। अॼु वाकई में लॻे थो कि सदा हयात दादा मथे वेही करे बि असांखे एॾा सुहिणा आशीर्वाद था ॾियनि पिया। इहो प्रोग्राम हाणे अॼु श्रद्धांजलि जो समर्पित कयोसीं असां तव्हां सभिनी व्यूअर्स खे। असां ॿुधाइण चाहींदासीं सूमर ॾींहुं असां वरी असांजे नए महिमाननि सां नए अनमोल रतन सां तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थींदासीं। असांजा जेके बैक ते कमु था करनि प्रदीप जोतानी जी, उन्हीं जो बि असां दिलि सां धन्यवाद था कयूं। त रुगो अॼु जे लाइ तव्हां सभिनी खे असांजी सिंधी अनमोल रतन जी टीम जे पारां जय झूलेलाल था चऊं। सूमर ॾींहुं वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं जय झूलेलाल।